अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 18 नवंबर थर्सडे, सुबुह जा 10 थिया आहिनि। ज़हरा वई हाणे त मां अची वई आहियां पंहिंजो व्लॉग ठाहिण जे लाइ। ऐं हीअ सुबुह जो जेसि ताईं हूअ कमु पई करे त मां हिते कुझु गुल ऐं पन जेके राति जो मां ठाहे रखिया एक्स्ट्रा, उहे मां पेंट कया आहिनि। ऐं छो त मां हिननि गुलनि जी वीडियो त सेखारे चुकी आहियां त गुल कीअं ठहंदा, कुझु एक्स्ट्रा गुल बि ठाहियमि ऐं पोइ पन बि ठाहियमि। ऐं अॼु इनशाला मां कोशिशि कंदमि त मां हिननि जी उहा वीडियो ठाहियां जंहिंमें मां इहो ॾेखारियां त हिननि खे अरेंज कीअं करिणो आहे। अहिड़ा गुल त ठही विया, हिननि जो कंदासीं छा, सजाईंदासीं कीअं। हुनखां अलावा थांव सॼा फैलाए छॾियमि हमेशह वांगुरु, ऐं खीर हिते कढे थो पियो। हिनखे मां बीही करे काढ़े वेंदमि त जीअं हारजी न वञे, छो त कॾहिं कॾहिं हिकु लम्हे जी गफ़लत हूंदी आहे पर वॾो नुक़सानु थी वेंदो आहे। सो बहितर इहो हूंदो आहे त असां बीही खीर खे थोरी बाहि वधाए काढ़े छॾींदा आहियूं ऐं पोइ बेफ़िक्र थी खीर ॾियारी ॾेई हलिया वेंदा आहियूं। सो हिन महिल मां इहो ई कंदमि, हिनजी मां बाहि थोरी कयां थी तेज़। अधु किलो बसि, अधु किलो पूरियूं कर। वाङण कीअं आहिनि? वाङण 50 रुपए किलो। अधु किलो वाङण बि ॾे पर ताज़ा। अदा मां किलो, मुंहिंजे घर में एतिरा माण्हू कोन्हनि जेके खाईंदा किलो। अच्छा गजर गोभी में लगाए मसाला? हाँ को मसलो न। भिंडियूं ये अञा थियूं अचनि वीचारियूं सफ़ा जो न मूंखे खपनि नथियूं पर माने हा। अच्छा ॿियो छा खपे? ॿियो हे शिमला मिर्च ॾे न, हिन खां पहिरियां तव्हां छा चयो मूंखे? वाङण चया में वाङण चयो न 30 रुपया करे थो छॾियां भला हल बस। पर हे मूंखे वॾा ऐं सुठा ठीक है ताज़ा। तव्हां चवंदा मिर्च सावा धाणा। बसर घणे किलो आहिनि? 50 रुपए किलो, साजो 2 किलो। अच्छा बसर बि सुठो आंदो न अॼु त न खपनि, इलाही कया आहिनि। ठीक आहे। शिमला घणा पा? न 20 रुपया ॾेई छॾियां। अलाए 20 रुपए जा घणा थींदा? 4 धाणा ईंदा न, सही ॾींहं सां तव्हां नाजाजी न कंदी ताज़ा हुजनि पर। हा न फ्रेश आहे। अॼु मां सभु भाॼियूं जेके आहिनि हिन खां वरितियूं गाॾे वारे खां। पालक फ्रेश ॾाढी, ऐं हुन खां सवाइ इहे टमाटा मिर्च सावा बसर धाणा पटाटा गजरूं वाङण सभु शयूं गोभी। सो मुंहिंजो असल में इरादो हुयो अॼु थर्सडे बाज़ारि वञण जो। मां सुराण सां इहो डिसाइड कयमि त मुंहिंजो जेसि ताईं तूं थी अचे सफ़ा शाम थी वञे, रश बि थी वञे त मां सुबुह जो वञी थी ईंदा। पर यकीन कयो मुंहिंजो मूड न आहे घर खां ॿाहिरि वञण जो। पोइ बि मूंखे थोरो घणो वञिणो पवंदो, छो जो हिन वटि लीमा न हुया, उहे सुराण खे पंहिंजी कंहिं रेसिपी लाइ खपनि था। ऐं मूंखे खपे बंदि गोभी, उहा कोन हुई हिन वटि। इहे 2 शयूं वरी मां ॿाहिरि वठी थी अचां, गेट वटां मिली वेंदियूं। और ये अदरक कैसे दे रहे हैं? छिला हुआ लहसुन 80 रुपये। सही से बना। ये मुझे आधा आधा दे दें दोनों में से। आधा पा। सही से तो बनाओ, मेरी तो वीडियो। अच्छा ये भाई ये हमारा सब्जी वाला है हमारे घर के बाहर, कॉलोनी के बाहर। तो मैं जो है ना लोगों की तो वीडियोस नहीं बनाती हूँ, मैं अपने काम की वीडियोस बनाती हूँ कि मैं कहाँ गई हूँ क्या कर। तो हिन खां मां वठण आई आहियां अदरक थूम बंद गोभी ऐं लीमा। तो मिली विया मूंखे, कमु थी वियो मुंहिंजो। मां वञा थी ॿाहिरि, ज़रूरी कमु आहे, अचानक वञिणो पइजी वियो आहे। ऐं पोइ वापसि अचे वरी तव्हां सां इनशाला शेयर कंदमि त अॼु जो ॾींहुं मुंहिंजो कीअं गुज़रियो। हिन महिल त 3:30 थिया आहिनि, इनखे ऑलमोस्ट शाम ई सम्झिजे। सियारे जा जॾहिं ॾींहं हुजनि त इहा शाम ई हूंदी आहे। सो वापसि अची तव्हां सां शेयर कंदमि। अॼु हिकिड़ो इंतिहाई बोरिंग ऐं टायरिंग ॾींहुं मां गुज़ारियो। सभिनी खां पहिरियों त पूरो मंझंदि ताईं, सुबुह खां वठी मंझंदि ताईं लाइट जेका हुई डिम हुई। हाँ उन डिम लाइट में न माण्हू सिलाई थो करे सघे, न कोई वीडियो थो ठाहे सघे, न के घर जा ॿिया कम था थी सघनि। अदरक थूम वठी आयमि त उहा बि कोन पीसियमि सॼे ॾींहं में। ऐं उनखां अलावा सुराण ॾिसजांइ केरु आहे। ॿियो मां वियमि शाम जो ॿाहिरि सुराण जे कमरे जूं लाइट्स वठणु। हिकिड़ी त लाइट तॾहिं खां न लॻल हुई जॾहिं खां असां आया आहियूं 3 सालनि खां। ॿी जेका हुई उहा ख़राबु थी वई हुई। त पोइ सुराण सॼो लिखणु पढ़ण जो कमु बि जेको हूंदी ॿाहिरि वेही लाउंज में कंदी। ऐं ॿियो नलको असांजो जेको लीक पियो थिए, उनजो मसइलो हल न पियो थिए कंहिं सूरत में। त प्लम्बर चयो त इहो पूरो नलको ई चेंज थींदो। सो मां उहो नलको वठणु वियमि।
ऐं मां लाइट्स वरितियूं सुराइण जे कमरे जूं, प्लम्बर खे सॾियमि, उहे हणायूं अथमि जी, आयो आहे। सो इहा सूरत हाल रही सॼो ॾींहुं बेज़ार ऐं हिकिड़ो बोरिंग ॾींहुं। मां पंहिंजे पसंदि जो कोई कमु न करे सघियमि। सुबुह सवेर जेके गुल ठाहियमि ऐं उन्हनि खे मां पेंट कयमि, बसि इहो ई कमु कयमि। भाॼियूं एॾियूं ढेर सारियूं वरितियूं, हिन महिल ताईं कुझु न पचायो आहे, न छिलियूं न कटियूं। सॼी शाम मुंहिंजी न अफ़रा तफ़री अच वञ में पूरी थी वई। सो बहरहाल अॼु जो कचो पको व्लॉग सुनीता खे मज़ो ईंदो इहो ॿुधी। सो जेको बि जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश पिरियां। कल्ह जो ॾींहुं ॾाढो सुठो, अॼु जो ॾींहुं बसि थोरो बसि मिड़ेई हुयो। ठीकु आहे, गुज़री वियो ख़ैर सां, अल्हम्दुलिल्लाह। सभु मसइला हल थी विया। ऐं आईंदा हाणे हे जेको मां हिते वेही ॻाल्हाए रही आहियां न, इहो जॾहिं बि ॻाल्हाईंदमि मां सुराण जे कमरे में ॻाल्हाईंदमि, छो त मूंखे उते वेहणु वधीक वणंदो आहे। पर मां लाइट जे करे उन कमरे में वीडियोज़ न ठाहींदी हुअमि। सो हाणे प्लम्बर बीठो आहे ॿाहिरि, उन सां ॻाल्हाए अचां, फाइनली उनखे पैसा वैसा ॾेई अचांसि। ऐं ॿियो त माना प्लम्बर बि उहो आहे, इलेक्ट्रीशियन बि उहो आहे, सभु कमु उहो आहे। मां चयो हाणे इहो हथु आयो आहे त सॼा कमु कयां मां। सो हाणे मोकिलायूं था। अॼु जे व्लॉग खे हिते ई एंड था कयूं। ख़ुशि जो आबाद जो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। इंशाल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी कुझु चङो करण जी कोशिशि कंदमि, कुझु इंट्रस्टिंग। सो अलाह वाही।